पाकिस्तान तहरीक इंसाफ के ज़िले जामशोरे के जनरल सेक्रेटरी महेश कुमार जीरामाणी गुलशन शहबाद वाले इलाके में तरसियल बोड मुतासर समेत कुटुंबन लाइ पंहिंजे वसा रात जी मानीअ जो बंदोबस्त कियो। इन मौके ते साफ़ सां ॻाल्हाईंदे महेश कुमार जीरामाणी जो चवणु हो त डिप्टी कमिश्नर मुकम्मल नाकाम थी चुको है। असां कल भी उनके खिलाफ़ एहतजाज किया DC ऑफिस अॻियां त जेके मक़ामी माण्हू हिते आहिनि, जेके ॿाहिरि खां हिते बोड मुतासिर आया आहिनि, उनखे को राशन को टेंट ॾिनो वञे। कल असां तव्हां गुज़रियासीं, असां ॾिठोसीं। असांखे पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान साहब इहो त ऐलान कयो, कल फंड भी गॾु कयो आहे। अॼु राशन शुरूआत कई है ठठे खां टने मोहम्मद खान बदीन खां इंशाअल्लाह ताला जामशोर ज़िले में अचिबो। असां इहो सम्झो इहे वीचारा असांजा ॿाहिरि आहिनि, जेके खुले आसमान वेठल आहिनि। त असां पंहिंजे वसार जेका असांजी कोशिशि हुई त अची हिनखे राति जो टाइम मानी खारायूं, उनखे हिते पहुतायूं। असां हिनखे यकीन ॾियारियूं था पाकिस्तान तहरीक इंसाफ तव्हांखे कंहिं मोड़ ते अकेलो न छॾींदी। जेको असांजो हाल आहे असीं पूरी कोशिशि कंदासीं। सिंध हुकूमत नाकाम थी चुकी आहे। जेको इहो अनिल कपूर घुमे पियो दौरा, कॾहिं हेलीकॉप्टर ते, कॾहिं गाॾियुनि वॾी गाॾियुनि में चढ़ियो घुमनि पिया, जेको तेल ज़ाया पिया कनि। इहो तेल हिन ग़रीब माण्हू ते ख़र्चु कनि त यकीन पुछो हिन माण्हुनि खे टेंट मिली वञे, राशन मिली वञे, पर अफ़सोस सां उन्हनि खे ख़ाली इहे फोटो सेक्शन में पूरा आहिनि। उन्हनि खे सिंध जो को दर्द न आहे, उन्हनि खे सिर्फ़ु पैसे कमाइण जो दर्द आहे। जो तव्हां ॾिसो डिप्टी कमिश्नर रिपोर्ट ॾिनी आहे, 11 अरब ज़िले जामशोरे में असां जारी करे चुका आहियूं राशन टेंट। पर किथे बि का शइ असांखे सिंध हुकूमत जे तरफ़ां का शइ नज़र नथी अचे। उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे। ख़ुदा रा सियासत छॾियो, हीउ वक़्तु सियासत जो न आहे, हीउ इंसानियत जे नाते हिन माण्हू ते रहम खाओ जिन अव्हांखे असेंबली मोकिलियो, जिन अव्हांजी हुकूमत ठाही। हाणे हिननि जो भुटे जो कर्ज़ बि लही वियो। महिरबानी करे ख़ुदा रा हिन क़ौम ते रहम खाओ। इन मौके ते बोड मुतासिर हिकु ॻोठाणे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। असां वटि को बि न आयो आहे, लख फ्री न, तव्हांखे लख शाबस आहे तव्हांखे जो असांखे खारायो था। हे 15 ॾींहं आहे असांखे त इहो तव्हां असांखे खारायो था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जामशोरो ऐं भरपासे में तरसियल बोड मुतासिरनि जी वार लाइ ज़िले इंतिज़ामिया पंहिंजो किरदारु अदा करे।